नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे क़ंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे हारून आबाद जे इलाइक़े जे रहवासण नारी, इरफाना, पीरज़ादो, क़ंडीयारो, भरसान शहर सालिहपुर जे रहवासी नौजवान फरहान कलोड़ो सां क़ंडीयारो जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। नारी पंहिंजे मुड़ुस सां फरहान गॾु क़ंडीयारो में साफ़िन अॻियां तहफ़ुज़ जे लाइ एहतिजाज कयो। इन मौक़े ते नारी इरफाना दाहींदे चयो त 4 महीना अॻु पंहिंजे रज़ा ख़ुशी सां क़ंडीयारो भरसान ॻोठ सालिहपुर जे रहवासी नौजवान फरहान कलोड़ो सां प्यार जो परणो कयो। जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट असांजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾियण सां गॾु कूड़नि केसनि में फासण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। माइटनि असांखे कारो करार ॾियण जी फतवा जारी कई आहे। ख़ौफ़ सबबु हू दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां ज़िंदगी ख़तरे में पियल आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फराहम करे धमकियूं ॾींदड़नि खिलाफ़ कदम खयां वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।